मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। हाणे साईं ज़िंदगी के पंहिंजी खे पाक बणाइणो आहे, ज़िंदगी के बहितर बणाइणो आहे। ज़िंदगी बहितर कीअं थींदी? ज़िंदगी बहितर कीअं थींदी? ऐं ज़िंदगी ईअं त बहितर न थींदी न, बाज़ारनि में त बहितर न थींदी न। ज़िंदगी बाज़ारनि में बहितर न थींदी। ज़िंदगी बहितर थींदी उहो अल्लाह जे रस्ते में थींदी। ऐं अल्लाह जो रस्तो कहिड़ो आहे? अल्लाह जा रस्ता तमामु वॾा आहिनि। अल्लाह जा रस्ता तमामु वॾा अल्लाह जा रस्ता आहिनि। हा, अल्लाह जो रस्तो तबलीग बि अल्लाह जो रस्तो आहे। भले मुंहिंजे ज़हन में ॻाल्हि न अचे, तबलीग बि अल्लाह जो रस्तो आहे, जिहाद बि अल्लाह जो रस्तो आहे। हा साईं, तालिब इल्मु पढ़े थो कंहिं सालनि खां वठी करे ऐं अचु वञु करे थो, हे बि अल्लाह जो रस्तो आहे। वॾा मुबल्लिग उलमा जेके आहिनि किथे बयानु करणु वञनि था, नसीहत करणु वञनि था, हे बि अल्लाह जो रस्तो आहे। हे तमामु वॾा अल्लाह जा रस्ता आहिनि। ऐं ज़िंदगी बण बि अल्लाह जे रस्ते में वक़्तु लॻाइण सां त तबलीग जमात में वॾो ख़ैरु आहे। तबलीग जमात में वॾो ख़ैरु। ॾिसो, कल्ह असांजे मस्जिद में जेको नौजवान साथी आहिनि तबलीग वारा, त हिन नौजवानी में असां ॻाल्हि इहा कंदा आहियूं न, पोड़ा थी करे पोइ नमाज़ पढ़ंदासीं। चवंदा हाणे जवानी आहे न, हाणे जवान नमाज़ छो पढ़ूं भला, यार वॾी अञा उमिरि पई आहे न, पोइ हली करे नमाज़ पढ़ंदासीं। नमाज़ जा पाबंद तव्हां न थींदव, पोइ नमाज़ जा पाबंद पोइ न थींदव। जवानी में जेकी तव्हां रूटीन बणाईंदव न, जेकी अगरि को नौजवान जवानी में नमाज़ जो पाबंद न आहे न, हे हली करे पोड़ में बि नमाज़ जो पाबंद न थींदो। हे हाणे ई जेको आहे अमल बणाइणा आहिनि न, हाणे जेको तव्हां नमाज़ जो पाबंद थींदो न, फजर नमाज़ जी हाणे पाबंदी आहे न, त इहो मौत जे टाइम जॾहिं तव्हांजी 80 साल उमिरि थी वेंदी न, पोइ बि तव्हां फजर नमाज़ ईअं पाबंद हूंदव। हाणे क़ुर जो रोज़ानो हिकिड़ो वर्को पढ़ो था न, या हिकिड़ो सिपारो पढ़ो था, त इहा अल्लाह ताला तव्हांखे तौफ़ीक़ यकीन ताईं ॾींदो ईंदो। बाक़ी रहियो मसइलो ज़हन में इहा ॻाल्हि ईंदी आहे न, त साईं अॻिते वॾी उमिरि पई आहे, जवानी अञा काफ़ी मज़ हले थी, वॾो थी करे पोइ सभु कुझु कंदुमि, कुझु बि न करे सघंदव। शैतान जो वॾे में वॾो धोखो आहे। जंहिं नौजवान खे शैतान इहा पटी थो पढ़ाइनि त आख़िरत में उमिरि पई आहे, पोड़ा थींदा पोइ सभु कुझु कंदासीं न, ऐं शैतान जो तमामु वॾे में वॾो धोखो आहे। हाणे खां पंहिंजी ज़िंदगी जेतिरी नेक बणाईंदो ऐं पाक बणाईंदो, साफ़ बणाईंदो, अल्लाह ताला तव्हांजा मसाल ओतिरा जेको आहे उहो आसान करे छॾींदो। त तबलीग में जेको आहे वक़्तु लॻायो, नौजवानी में जेको आहे वक़्तु लॻायो, वॾो ख़ैरु आहे तबलीग में।